बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जो कंध कबो हणी हंध कबो सिज उभारे सच जो। जेके ॻाल्हियूं थी वियूं आहिनि उन जो वर्जाव करणु मुनासिब न आहे, पर अचण वारो हर माण्हू पंहिंजे हिसे जी उहा ॻाल्हि करे जेका न थी हुजे, पंहिंजा जज़्बात पंहिंजे ॿोलीअ में, पंहिंजे अंदाज़ में, पंहिंजे ज़हन मुताबिक़ पेश करे, पर रहियल ॻाल्हियुनि ते मुंहिंजे ख़्याल में गुफ़्तगू थिए त वधीक बहितर आहे। मूं अॼु खां कोई 25 साल पहिरीं कोटड़ीअ मां निकितल हिकिड़ी मक़ामी अख़बार रफ़्तार में हिकिड़ो लतीफ़ो पढ़ियो हो त अफ्रीका जे बादशाह जो हाथी विञाइजी वियो। उते जे पुलिस वस करे बीह रही पर हाथीअ खे ॻोल्हे न सघी। पाकिस्तान जे पुलिस हुनखे ऑफर कई त असांखे इहो कमु ॾियो, असां मिंटनि में तव्हांखे अफ्रीका जे बादशाह जो हाथी ॻोल्हे था ॾियूं। थोरी देरि खां पोइ हिकिड़े ग़रीब खे मार कढंदा अचनि, उहो चए पियो आऊं अफ्रीका जे बादशाह जो हाथी आहियां, आऊं अफ्रीका जे बादशाह जो हाथी आहियां। सो पुलिस खां अहिड़े क़िस्म जो कमु थियणु त अॼु जी ॻाल्हि या नई ॻाल्हि कोन्हे। आऊं 5 ॾींहं जेल बि काटे आयो आहियां, नारा जेल में, ऐं उते जो वक़्तु तव्हांखे ख़बर आहे माण्हू जो हिकिड़ो इबादत में गुज़रियो, ॿियो उन्हनि सां कचहरियुनि में। उन्हनि 100 जे क़रीब मुंहिंजे बैरेक में मौजूदु मां अध खां मथे उहे मज़लूम माण्हू हुआ जेके पुलिस वारनि ऐं वॾेरनि जा थापियल मज़लूम माण्हू हुआ, जिन पुलिस खे तस्लीम न कयो, वॾेराशाहीअ खे तस्लीम न कयो। इन जे करे हुननि जे मथां को न को ॾोह मड़ियो वियो ऐं हू जेल भोॻे रहिया। हू ग़रीब हुआ, उन्हनि जो को साथ ॾियण वारो कोन हो। मूं उहा जेल डायरी सॼी लिखी 5 ॾींहंनि जी, ऐं उन्हनि 50 माण्हू जेके मज़लूम हुआ, जेके जिन मञियो पिए त असीं ॾोही आहियूं, उन्हनि जी त पचार छॾीसीं, पर जेके मज़लूम हुआ उन्हनि जूं मूं उहे सभु कहाणियूं लिखियूं। आख़िरी ॾींहं ते कंहिं जेल अमलदार जी नज़र पई वई, मूंखां उन उहा डायरी खसे वरिती, पर उहा पने ते लिखियल डायरी त उन खसे वरिती, पर मुंहिंजे ज़हन में समायल उहा डायरी अञा मौजूदु आहे। मूं ॾिठो त इनखे निर्वार करण सां कई जेको आहे मच मची सघनि था, उनजे करे फ़िलहालु आऊं पंहिंजे ज़हन में उनखे समायो वेठो आहियां त कम अज़ कम ज़िंदगी जे आख़िरी पल में लिखी वञा त मरण खां पोइ उनखे शाया कयो वञे त दुनिया जी धरतीअ ते ख़बर पए त दुनिया में कहिड़ा ज़ुल्म थियनि था। मुंहिंजा दोस्तो, ॻाल्हि इहा आहे त इहा त परख अदालत सॻोरीअ खे करणी आहे त असांजा क़तल थियल, शहीद थियल नौजवान छा हुया, दोस्तनि वज़ाहत तव्हांजे साम्हूं आंदी आहे। पर छा उन्हनि जे इल्ज़ाम मुताबिक़ कंहिं बि ढंपर वारे खे इहा कानून इजाज़त ॾिए थो त फुर जे लाइ ईंदड़ वारनि खे गाॾी मथां चाढ़े या उन्हनि खे मारे विझे? हिकु ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे, मुंहिंजा दोस्तो, आऊं चाहियां थो त हीउ हिकिड़ो मौक़ो आयो आहे, असांजी क़ुर्बानी थी आहे। क़ुर्बानी क़ौम खे सुजाॻ बि कंदी आहे। जिते हेॾो वॾो नुक़सानु थींदो आहे, क़ुर चवे थो त हिकु इंसान जी जान वञणु माना सॼे काइनात जे इंसाननि जो मारिजी वञणु आहे। सॼी जंहिं हिकु जान बचाई उन सॼे आलम खे बचायो, जंहिं हिकु जान खे क़तल कयो सॼी जान खे क़तल कयो, सॼे इंसानियत जो क़तल आहे। उन मौक़े ते असां सुजाॻ थियूं। ॾिसो, पाण वटि अञा ताईं असांजे ज़हन में 3 नौजवाननि जे हिन वाक़े जी ॻाल्हि हुई, पर असांजे भाउ ख़ुदा बख़्श हिकिड़ी डिघी लिस्ट पढ़ी त हेतिरा माण्हू हिन सरीअ जे रोड ते इन्हनि डंपरनि जे हथां हिन महिल ताईं इंसानियत जूं क़ीमती जानियूं गड़काए चुका आहिनि इहे ज़ालिम, ऐं उनजो को तदारुक न थियो आहे। किथां फ़ोन थी वियो, किथां मेड़ मिनत थी वई, किथां को थोरो घणो ॾोकड़ पैसो ॾेई जान छॾाए विया, पर उन्हनि खे उहा सज़ा न मिली। उनजो नतीजो अॼु इहो आहे जो इहे हू आसानी सां फवाए वञनि था। मूंखे यादि आहे 80 खां 90 जे ॾहाके में, आऊं 2-3 ॻाल्हियूं कम जूं करणु चाहियां थो सिर्फ़ु जेके मुंहिंजे ज़हन में आहिनि। 80 खां 90 जे ॾहाके में आऊं मॉल में रहंदो हुउसि। मोखी वारे रोड सां हिकिड़े ढंपर उते जे हिकिड़े मौज़ूज़ वॾेरे जे फर्ज़ंद खे चीपाटे विधो। डंपर भॼी वियो वारदात करे,
जंपर ज़ाहिर न करे रहिया त कंहिं धक कयो उन्हनि माण्हुनि उहे विरोही कबीले जा मूंखे जेसि ताईं यादि थो अचे त माण्हू हुआ हुमत वारा माण्हू हुआ ऐं हुननि जेको आहे रोड ब्लॉक कयो हुननि चयो त जेसि ताईं इहो ठंपर वारो असांजे हवाले न थींदो अदालत ऐं कानून जे कछड़े में न ईंदो तेसि ताईं असां हीउ रोड खोलण न ॾींदासीं हुननि उहो कातुल पेश कयो अदालत में हुन ते केस हलियो हुन ते खून साबित थियो पोइ उहे पठाण मेड़ मिनथूं करे उन्हनि वारिसनि वटि आया उन्हनि खे चऊं त साईं जेकी चओ उहो असीं ॾियूं हुननि चयो त असां इहो ई चाहियूं था त तव्हां ॾो क़बूल कयो बाक़ी असां ॿियो कुझु नथा चाहियूं असां वटि पंहिंजो सभु कुझु आहे पोइ हुननि जॾहिं घणो इसरार कयो त उन मरूम उन शहीद थींदड़ नौजवान जे पीउ चयो त मुंहिंजे बचे जे नाले ते यादि में हिकिड़ी मस्जिद ठाहे ॾियो उहा उन ज़माने में 10-15 लख मां उते उहा मस्जिद ठही जेका मोखी जे उन ॻोठ में मौजूदु आहे अॼु बि असां बि सवे दफ़ा उन मस्जिद में नमाज़ पढ़ी चुका आहियूं जेका उन शहीद थींदड़ नौजवान जे नाले ते ठही असांजे हिन धरतीअ मां लखें करोड़े बल्कि अरबे रुपयनि जी इहा रेती खजी वञे थी आया इन रेती जे एवज़ में असांखे को लाभ मिलियो आहे इते दोस्त मिसाल था ॾियनि त इहा जे ॻाल्हियूं कंदऊं त पोइ तव्हां सरदार नवाब अकबर खान भुट्टीअ जो हशर ॾिठो अरे यार इहो मिसाल छो था ॾियो असां इस्लामी पंहिंजे तारीख़ में सैयदना इमाम हुसैन जे शहादत खे ॾिसूं आहे को दुनिया जे धरती ते अहिड़ो इंसान जेको नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक इमाम हुसैन खे नाकाम चवे सभु को चवंदो इमाम हुसैन बि ज़िंदा आहे शहीद थींदड़ खे तव्हां कॾहिं इहो लफ़्ज़ ई उनजे मथां फिट नथो अचे त तव्हां चओ त हुनजो हशर ॾिठो असां चऊं था नवाब अकबर खान भुट्टी जेकॾहिं पंहिंजे हक़ लाइ विड़ी शहादत माणीअ त हू हमेशह लाइ ज़िंदा थी वियो आहे हमेशह लाइ अमर थी वियो आहे असां त अहिड़ी शहादत खे ॻोल्हियूं पिया इन खां तव्हां छो था डिॼारियोसीं हक़ जी ॻाल्हि हर सूरत में करणी आहे ॿियूं हिन कोहिस्तान जे हवाले सां मूं चयो पियो त इन मां असीं इहे असांजा दोस्त जस लाइणा ख़ुदा बख़्श विके जो भाउ हुजे नज़ीर पालारी शबीर पालारी डॉक्टर इम्तियाज़ साहब जी जेका बि हुन सां सथ आहे उन्हनि सभिनी खे जस हुजे हुननि वॾी हिमत कई आहे पोइ हुन सां गॾु असांजा वॾा साईं सरवर पालारी साहिबु जेको पगदार आहे पालारी बिरादरी जो उहे बि कई आहिनि ॿिया सभु मौजूदु कंहिंजे नाले वठण जो टाइम न आहे बहरहाल मौलाना वहीदुद्दीन ख़ान खे आउं जस ॾींदुसि जमात इस्लामी जा रहनुमा हिन मज़लूमनि जे आवाज़ खे पंहिंजो आवाज़ सम्झी हिते अची शामिल थिया आहिनि उन्हनि खे वरी जस हुजे उनखां अलावा सभिनी दोस्तनि खे जस हुजे ऐं इहा ॻाल्हि थो कयां त इन्हनि माण्हुनि अरबों रुपयनि जी रेती असांजे इलाइक़े मां ड्रोई किथे को मस्जिद जी हिकिड़ी सिर उन्हनि कॾहिं हणी मेट खाइण वारे खे त मूं ॾिठो त ठारू कानड़ जे ॻोठ में हुन हिकिड़ी मस्जिद जोड़ाई आहे लोयाछ जे इलाइक़े में पर इन्हनि कॾहिं कुझु न कयो पर आउं हिते वरी बि पंहिंजे शऊर जी ॻाल्हि कंदुसि त हीउ को असांजो सिंधी पठान दुश्मनी या फसाद फैलाइण जो कमु न आहे बल्कि उन्हनि में बि के चङा माण्हू हूंदा जेके ग़लति माण्हू आहिनि ज़ुल्म कनि था ॾोकड़नि जे ज़ोर ते ग़रीबनि मिसकीन मज़लूमनि जो खून फबाइनि था उन्हनि सां हिसाब थियणु घुरिजे बाक़ी हिते हिन शऊर जी ॻाल्हि इहा करणी आहे त असां हिते हर बिरादरी पाण खे क़ौम चवे थी ऐं इहो तव्हांखे पैगाम ॾियां थो त असां मां पालारी हुजे ऐं शेख सॾिजां थो या ॿिया जेके बि गुफ़त आहिनि कानड़ा आहिनि खुरेड़ा आहिनि जेके बि आहियूं असां मां को बि क़ौम न आहे असां मां केरु बि क़ौम न आहे असीं सभु बिरादरियूं आहियूं क़बीला आहियूं क़ौम जे हिसाब सां असां सभु सिंधी आहियूं क़ौम जे हिसाब सां असां सभु सिंधी आहियूं बाशिंदे जे हिसाब सां असां पाकिस्तानी ज़रूरु थी सघूं था त असां पाकिस्तान मुल्क जा रहंदड़ आहियूं पर असीं क़ौम जे हिसाब सां सिंधी आहियूं छो त असांजी ॿोली कल्चर सखावत हिकिड़ो आहे ॿियो असांजी वॾी जेका हिन नूरियाबाद जे एरिया जी तबाहीअ जो कारण आउं सम्झां थो असां मां हर माण्हू पाण खे वॾेरो ऐं सरदार थो लिखे इहो असांजी तबाही जो कारण तव्हां जेकॾहिं गहराई में ॾिसंदा त असांखे तबाह कयो ई हिन वॾेरे ऐं सरदार खे सिस्टम आहे ऐं असां मां हर माण्हू अञा पाण खे सरदार ऐं वॾेरो लिखे थो फेसबुक ते पढ़ो किताब में पढ़ो कचहरी में पढ़ो जेको सो वॾेरो बाबा असीं वॾेरा न आहियूं असां सभु इंसान आहियूं असां सभु मुस्लमान आहियूं असां सभु भाइर आहियूं हर माण्हू मोती जो दाणो आहे हर माण्हू इज़त लहणो आहे
हर माण्हू मोहतरम आहे जेको ग़रीब मिसकीन बकरियूं पियो चारे टारी पियो वठे झंग जो जेको वीचारो आख़िरी ॻोठ में रहंदड़ झुगी जंहिंखे रहण लाइ न आहे मुंहिंजे लिहाज़ में उहो बि हिकिड़े चीफ सरदार खां इज़त में घटि न आहे असांजो इहो नज़रियो हुअणु घुरिजे असां सभु इन सुजागी जी तरफ़ अचूं पाण में ॿधी इताद एको पैदा कयूं सियासत हिकिड़ी मौसमी शइ आहे आई इलेक्शन भले हुन में पाण ते तकरीरूं कयोसीं वॾा फाड़ा मारियासीं असां बि कयूं पर हींअर असां सभु कोहिस्तान वासी हिकु आहियूं जीअं अॼोके ॾींहुं तव्हां थी ॾेखारियो आहे असां में को वेछो न आहे को फसाद न आहे को फितनो न आहे का नफ़रत न आहे तमामु सुठी ॻाल्हि आहे मूं सरी यूनियन काउंसिल जे चेयरमैन साईं मोहम्मद ख़ान पालारी खे हिते ॾिसी या जेके मूं माना इहे दोस्त ॾिसी मूंखे ॾाढो अहसासु थियो आहे ख़ुशी थी आहे त हिननि माण्हुनि जो ज़मीर ज़िंदा आहे ही सभु वेछा विसारे सियासी फ़र्क़ु ख़तमु करे हिते गॾु थिया आहिनि इहे जेकॾहिं असांजूं सोचूं रहियूं असांजूं कोशिशूं रहियूं त इनशा उहो परे ॾींहुं परे न आहे जो हींअर अहिड़ा ज़ुल्म असां ते न थींदा असां हिन मामले खे ग़लति पेश न कयूं हिन मां को अॻियां थी नारा हणी फ़ाइदो वठी पंहिंजा मतिलबु माणे घर वञी माठ करे वेही न रहे जेकॾहिं इएं को करे त पोइ असां उनजो चैन वधीक फिटाईंदासीं इहो बि ओड़ो ई ज़ालिम आहे जहिड़ो ज़ुल्म हुननि ज़ालिमनि कयो आहे इन जे करे शेख अयाज़ इहो सुजागी जो पैगाम ॾिनो त मूं पक सुञाता पंहिंजा हुआ धारियुनि सां गॾु धाड़े में सो पंहिंजा जेके धाड़ियल आहिनि उन्हनि खे बि सुञाणो भाउ मोहम्मद बख़्श हिन ॻाल्हि खां आगाह करे वियो जावेद कोस्तानी साहिबु चई वियो मूं पहिरीं चयो त कंहिं ॻाल्हि खे वर्जा करणु ज़रूरी न आहे मेन ॻाल्हि इहा आहे त असां पाण में एको पैदा कयूं असां कहिड़ी बि ज़ात वारा हुजूं कहिड़ी बि बिरादरी ऐं क़बीले वारा हुजूं सभु भाइर आहियूं कोहिस्तान वासी आहियूं असां का क़ौम न आहियूं हिकिड़ी क़ौम आहियूं सिंधी क़ौम आहियूं कोहिस्तान वासी आहियूं असां कहिड़ी बि पार्टीअ सां ग्रुप सां भोतार वॾेरे सरदार सां तालुक़ रखंदा हुजूं असां सभु हिकु तस्वीर जा मणिया आहियूं असां सभु हिकु धरतीअ जा आया आहियूं असां सभु पाण में भाइर आहियूं हुज़ूर सैयदुल कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सभु तव्हां सभु हिकु जिस्म जे मानद आहियो जिस्म जे कंहिं बि हिसे खे तकलीफ़ थींदी आहे सॼो जिस्म बेचैन थींदो आहे ईअं ही खून ही क़तल असांजे हिननि नौजवाननि जे वारसनि जो न आहे थियो मुंहिंजे बचनि जो थियो आहे मुझी दिल सड़े थी न थिए मूंखे न थिए तकलीफ़ थिए थी त हिननि महसूबनि खे ईअं बेदर्दी सां क़तल कयो वियो ऐं बेदर ज़ुल्म इहो आहे इंतिहा दर्जे जो ज़ुल्म इहो आहे जो हुननि जो दाद थियण जे बजाए हुननि जे मथां केस मड़ियो वियो आहे त उहे फोरू आहिनि ॾोही आहिनि छा फोरू ॾोही ईअं थींदो आहे पुलिस जे हिन ज़ुल्म खे तव्हां एतिरो वाक़ो कयो उन्हनि जे लाइ हिन धरती खे अहिड़ो तंग कयो जो आईंदा पुलिस खे कॾहिं इहो ज़ुल्म करण जी ज़रूरत न थिए ऐं उन्हनि खे इहा ताक़त ई न थिए त कंहिं मज़लूम कंहिं वफ़ात थियल खे भला कुझु त तहक़ीक़ ॾियनि हा कुझु त खोजना कनि हा का त झंड चाण कनि हा देरी न कयूं उन्हनि वटि हथियार मिलिया आहिनि हुननि जी हिस्ट्री असां चेक कई आहे ॾोही आहिनि ऐं कराची जे दोस्तनि सां जॾहिं उन ज़माने में ॻाल्हि कंदा हुआ त भई पालारी मार देंगे उधर नहीं जाए मुझो मन कहा संजय कोहिस्तान जी धरती जे फुर ऐं दो जा वाक़ियात कढियो ऐं कराची जे हिकिड़ी घिटी जूं फुरूं ऐं वारदातूं कढियो तव्हांखे 100 गुना ज़्यादा मिलंदियूं असां फुरूं न आहियूं तव्हां वटि फुरूं मौजूदु आहिनि पर असांखे जेको बदनाम कयो वियो आहे छो त टैक्स बचाइण लाइ हिते नूरियाबाद में मशीनूं खणी आया पोइ उहे मशीनूं वरी पंजाब में वञी लॻायूं ऐं शो इहो फैलायूं तो भाई ये सब फोरून वो फोरून आए कोहिस्तान की धरती अमन की धरती आए कोहिस्तान की धरती सुकून की धरती आए कोहिस्तान की धरती पार्टी की धरती आए मूनन के योग चयो नूरियाबाद जे 150 फैक्ट्रियन जा जीएम एमडी रोजाना कार जे वसीले कराची का नूरियाबाद ताईं अचन था 2-4 लाख रुपया पगार खणन था 40-50 लाख जे गाड़ी में रोज अचन वञन था हिन मेले ताईं घणा क़तल थिया घणा फुर थिया आहिनि घणा अगवा थिया आहिनि पोइ मिसाल त ॿुधायो पोइ इन्हनि ॾोहनि खे तव्हां शहर जे कंहिं घिटी गलीअ सां कंहिं हुन सां भेटियो पोइ तव्हां वञी इंसाफ़ कयो
त छा पोरू किथे आहिनि, ॾोही किथे आहिनि, बदनाम कयो वियो आहे। हीउ हिकिड़ो फाइल थियो आहे, ज़ुल्म थियो आहे असांजी हिन धरती सां। उन्हनि जो तदारुक थियणु घुरिजे, इंसाफ़ थियणु घुरिजे। ऐं हिते आयल तमामु साफ़ी दोस्तनि, उहे नूरियाबाद जा हुजनि, जमपीर जा हुजनि, कोहिस्तान जा हुजनि, थाणे बुलाखान जा हुजनि ऐं असांजा कोटलीअ जा हुजनि, सभिनी खे जस पेश कयां थो ऐं उन्हनि खे हथ जोड़ करे इहो अर्ज़ु थो कयां न माण्हू, बल्कि हीअ झोल छॾे सवाल थो कयां त तव्हांजे हथ में आहे कलम, तव्हां इंसाफ़ कयो ऐं वाक़ो कयो हिन ॻाल्हि खे त असांजी कोहिस्तान जी अमन जे धरतीअ खे कीअं बदनाम कयो पियो वञे। तव्हां सभिनी जी महिरबानी। अगरि मूंखे चंद मिंट वधीक वरिता हुजनि त तव्हां खां माफ़ी थो वठां। कंहिंजे दिलि खे का ॾुखी ॻाल्हि लॻी हुजे त माफ़ु कजो, तव्हांजी महिरबानी।